अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। हिकु नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। पाकिस्तान कर्ज़ हेठां दॿिजी चुको आहे। गुज़िरियल हुकूमत मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो। गुज़िरियल हुकूमत में मनसूबा देर जो शिकार थिया। 1250 मेगावाट बिजली मनसूबो अॼु मुकमल थियणु घुरिजे हा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में टर्न अराउंड पाकिस्तान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हाणे मईशत बहितरीअ तरफ़ वञी रही आहे। मुआहिदे बाद IMF खां हिकु न पर $2 अरब मिली वेंदा। रिकॉर्डिंग में अरबें रुपयनि जो खज़ानो पियल आहे। रिकॉर्डिंग में केस ऐं ॿियनि मामलनि अरबें रुपया ज़ाया कया विया। हुकूमत जे असुल मंज़िल पाण ते भाणण आहे। नाणे वारे वफ़क़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त मुल्क खे तरक़ीअ जे अॻ ते वठी वञण लाइ ॾुखिया मुल्क खे दीवालो थियण खां बचाइण लाइ पेट्रोल अघनि में इज़ाफ़ो कयो। फ़ख़ुरु आहे त क़ौम हुकूमत जी तकलीफ़ खे सम्झी रही आहे। ख़राब माशी हालतुनि में वज़ीर आज़म ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो। वज़ीर आज़म जो विज़न पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु आहे। कराची जे माड़ीपुर रोड ते बिजली जी लोड शेडिंग ऐं महांगाई ख़िलाफ़ लॻल धरणो ख़त्म कराइण लाइ पुलिस जी लठबाज़ी। 10 ॼणा गिरफ़्तार। मुज़ाहिरीन देर लाइ खोलरायल रोड ॿीहर बंदि कराए छॾियो। छिड़विछिड़ थी वियल मुज़ाहिरीन ॿीहर गॾु थी रोड बंदि कराए छॾियो। शहरियुनि जे एहतजाज सबबि हज़ारे गाॾियूं फाथल। माड़ीपुर खां डिफेंस ताईं गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। शेरशाह गिरेक्स माड़ीपुर गुलबाई मच्छर कॉलोनी नियाबाद आगरा ताज ऐं ICI पुल खे क्लिफ्टन जे इलाइक़े वटि बोट बेसन ऐं पंजाब कॉलोनीअ ताईं ट्रकूं ऐं ट्रालर्स बीहजी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु वज़ीर आज़म हाउस में थींदो। इजलास जी 5 नुकाती एजेंडा जारी। क़ौमी वेस्ट मैनेजमेंट पॉलिसी 2022 मुख़्तलिफ़ मुल्कनि सां वीज़ा पॉलिसी ऐं इक़्तिसादी राब्ता कमेटी जे 22 जून जूं फ़ैसिले ते तौसीक़ कई वेंदी। इलेक्ट्रिक पखनि जे तवानाई बाबति मयार मुक़ररु करण वारो मामिलो बि एजेंडा में शामिल। वफ़ाक़ी सरकार हिकु भेरो ॿीहर बिजली महांगी करे ॾी। नेपरा में बिजली जे फ़ी यूनिट $9.94 महांगे करण ते दरख़्वास्त जी ॿुधणी। मई जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में नेपरा फ़ी यूनिट बिजली ते $7.90 वाधू ओगाड़ीअ जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा में दरख़्वास्त सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी जमा कराई हुई। कराची जे इलाइक़े स्टील टाउन में मुबैना पुलिस मुक़ाबले में 3 अगवाकार मारिजी विया। जाबदारनि जे कब्ज़े मां अगवा दौरान कयल कार हथ। जाबदारनि कुझु ॾींहं अॻु कराची मां हिकु शहरीअ खे अगवा करे वारसनि खां भुग तलब कयो हुयो। मारिजी वियल जाबदार जी सुञाणप शहबाज़ मलिक मंसूर नवीद तौर थी। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियलनि जो वास्तो बैनुल सूबाई अगवाकार ग्रुप सां हो। सिंध असेंबली नए माली साल जी 1713 अरब रुपयनि जी बजट इतफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरिती। इजलास में PTI GDA TLP ऐं जमाते इस्लामी जा मेंबर गैर हाज़िर हुआ। बजट जी मंज़ूरी वक़्तु अपोज़िशन मां रुगो MQM जा मेंबर मौजूद हुआ जिन का बि मुख़ालफ़त न कई। बजट मंज़ूर थियण बाद इजलास 1 जुलाई मंझंदि 2 वॻे ताईं मुलतवी। अवामी ख़िदमतुनि एवज़ मकानी चूंडुनि में कामयाबी मिली। जेकॾहिं पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत नाहे कई त सिंध में क्लीन स्वीप कीअं थियो। वॾे वज़ीर सैयद नाज़री शाह सिंध असेंबली में ख़िताब कयो।
ईंदड़ हुकूमत न रुगो सिंध पर पूरे मुल्क में पीपी जी हुकूमत हूंदी। इंशाअल्लाह ईंदड़ बजट भी पेश कंदासीं। इमरान खान हिक तकरीर करे एहसान गणाए रहियो आहे। पीटीआई हुकूमत में एनएफसी मद में सिंध के घट पैसा मिलिया। पीटीआई हुकूमत मां आईनी तरीक़े सां छोटकारो हासिल कयो। तौहीन रिसालत कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदी। सभई नामूस रिसालत ते पंहिंजे जाननि जी कुर्बानी ॾियण लाइ तयार आहिनि। In 3, 2, 1. Here we go. Let me be perfectly blunt. You are not my first choice. With all due respect, sir, I'm not a teacher. Just want to manage expectations. Having any fun yet? हॉलीवुड सुपरस्टार टॉम क्रूज़ पारां $1 अरब क्लब में शामिल थियण ते ख़ुशीअ जो इज़हार। जंगी जहाज़नि जी मश्कनि ते ॿधल फिल्म टॉप गन म्यूरिक बॉक्स ऑफिस ते $1 अरब जो बिज़नेस कंदड़ 50वीं फिल्म बणिजी वई।